हिते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। करौंडी भरिसां ट्रेप हलाइण तां साउटनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान हिकु धुर पारां फायरिंग सबबि 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठ सुजावल ख़ासकेली में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि सगीर ख़ासकेली नवीद ऐं ज़ुबैर ख़ासकेली ज़ख़्मी थी पिया, जिनखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। करौंडी मां ब्रेकिंग न्यूज़ असां ॾियूं पिया। करौंडी भरिसां ट्रेप हलाइण तां साउटनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान हिकु धुर पारां फायरिंग सबबि 3 ॼणा ज़ख़्मी थिया। ॻोठ सुजावल ख़ासकेली आहे, जिते झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि सगीर ख़ासकेली नवीद ऐं ज़ुबैर ख़ासकेली ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिनखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। करौंडी मां ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। करौंडी भरिसां ट्रेप हलाइण तां ही झेड़ो थियो आहे। साउटनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान हिकु धुर पारां फायरिंग थी आहे, जंहिंमें 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि।